मूंखे दिलि में ई ख़्यालु ई कोन हो त को मां ॻाइणो थींदुमि या मां ॻाइणो आहियां। इन ॻाल्हि जो त मूंखे ख़्यालु ई कोन हो, बसि कुदरत महिरबानी कई। पहिरियां न ॾेला त मां पंहिंजो माल चालींदो हुउमि, नंढा हुआसीं त पंहिंजो माल चालींदो, पर थोरो वक़्तु थियो जॾहिं मां थोरो जवान थियुमि, बुरे कम था लही सुठे कम ते तेरी अवला जी महिरबानी थी त मूंखे ॻाइण जो शौक़ु थियो। अच्छा, बसि ॻाईंदे ॻाईंदे पोइ इहा त मूंखे कोन फनकार थिया थो। मूंखे 13 साल आहे ॻाईंदे। मुंहिंजो उस्ताद आहे पंहिंजो अली गुलमहर मीरपुर माथेले जो आहे, ऐं मुंहिंजो त उस्ताद आहे, मां गिनती कंदो, पर जंहिं मां ॿुधो ॾिठो हुन त तमामु सुरीलो हो, तमामु हुनखे ॻाइण जी यकतार चपड़ी जी अंदाज़ जी मतिलबु अहिड़ी कंहिंखे बि ख़बर न हुई जेका उनखे हुई। पोइ मूंखे शौक़ु जो राग जो थियो त मुंहिंजो मां सिखां बि इन ई माण्हू वटां जो मूंखे बि उहो चपड़ी यकतार जो अंदाज़ हथ अचे। पोइ मां उन खां ई उतरायो 4-5 साल। पहिरियों मुंहिंजो कहिड़ी जाते कयोसि माना पंहिंजे फन जो। मुंहिंजे भरिसां दरगाह आहे, कंहिंजी दरगाह सैयद याकूब शाह जी, उन दरगाह ते मूं पंहिंजो साईं हो ते दरगाह ते जेको गादी नशीन हो नूर मोहम्मद शाह, जो उन मुंहिंजो ॻाइण ॿुधी ऐं मूंखे दुआ कई, मूंखे चई त तूं वञी ॻाए, तुंहिंजे लाइ दुनिया रुलंदी। हेठि ते मूंखे मां सम्झा 7-8 साल मूंखे थियनि। अहिड़ो अंदाज़ो त मुंहिंजो टेस्ट सॼे मुल्क में वॼे दूर हू गुलाम हुसैन शेख जेको आहे उहो नवाब शामी जो आहे त जे आयो बस में आयो, जंहिं स्थान ते अचे, जंहिं शहर में अचे, ॻोठ में अचे त जलाल चांदी जो रील वॼे पियो। हर माण्हू खां पुछो त हीउ कहिड़ो ॻाइणो आहे, हीउ केरु आहे, किथां जो आहे, जेको हर ॻोठ गली में वॼे थो वेंदो। जलाल चांदी मुंहिंजी एड्रेस वठी रेडियो त मूं लेटर कढी मोकिले, जहिड़ा मां हुते पढ़तुमि गुलाम सिंह शेखर जहिड़ा मां हुते पढ़तुमि त मूंखे मुंहिंजे महिल प्रोग्राम ॿुधण में जाते मूंखे चई त तूं अहिड़ो सुठो ॻाइणो आहे, तूं तूं अॻे छो न आयो। मूं चयोसीं असां पंहिंजी दिलि में विराइण वारा ॻाइणा आहियूं, ॿाहिरि ॻायूं पिया, असांखे त मतिलबु साईं खे तंग कयूं, हुनखे पसंदि न अचूं, तूं सुठो ॻाइणो, अॼु मूं तोखे रेडियो ते पास करे छॾियो, हाणे तव्हां हाणे रेडियो लेटर तव्हां ॾेई ॾियो, तव्हां अचो रेडियो ते। पोइ मां रेडियो ते वञणु शुरू कयो। त पेश आहे जलाल चांडे बाबति प्रोग्राम चपड़ी ऐं यकतारे जो बेताज बादशाह। जेके मशहूर फनकार चपड़ी यकतारे जो बेताज बादशाह जलाल चांडियो, जंहिं चपड़ी यकतारे के नए अंदाज में वजाए मैखाननि ऐं दरगाहनि खां ॿाहिरि कढी अवाम में मक़बूल बणायो ऐं सिंधी मौसीक़ीअ खे नओं रंग ऐं ढंग ॾिनो, इन जो मिसाल नथो मिले। निराले अंदाज सां ॻाइण वारे हिन फनकार 1944 धारा ज़िले नौशेरो फिरोज़ उनत नवाब शाह जे हरपाल हट जे भर में नंढड़े ॻोठ खबड़ खान ॾाहिरीअ में चांडियनि जे हुस्नानी पाड़े सां वास्तो रखंदड़ ग़रीब
हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में जनम वरितो। जलाल अञा नंढड़ो हो त संदसि माउ मरी वई। संदसि वालद ॿी शादी कई ऐं ईअं जलाल चांडियो माटे जी माउ जी सार संभाल हेठि पलजण लॻो। चवंदा आहिनि त पीउ मोए अधु छोरो ऐं माउ मोए सॼो छोरो। सो जलाल चांडे मथां बि छोराईअ वारा असर पवण लॻा। संदसि पीउ नानी अम्मा, वॾे भाउ कमाल ख़ान ऐं वॾी भाॼई संदसि सहारो बणिया। जलाल जी उमिरि अञा 7 साल खनि थी त माइटनि खेसि स्कूल बदिरां ॿकरियूं चारण लाइ मोकिलियो। 12 सालनि ताईं ॿकरियूं बि चारींदो रहियो ऐं ॿनीअ ॿारे जो कमु बि कंदो रहियो। नेठि संदसि वालद खे मथसि क्यास आयो ऐं पोइ दर्स को कमु सिखण जे लाइ जलाल चांडे खे नवां जतुईअ भरिसां ॻोठ खमीसो मलाह जे हिकु दर्ज़ीअ लाइक़ मलाह वटि वेहारे वियो। इन दौरान खेसि कंहिं नारीअ सां नींहुं लॻो। उन औरत जे माइटनि जलाल चांडे खे ॿधाए एतिरो त कुटरायो जो इलाज कराइण खां पोइ मस घुमण फिरण जहिड़ो थियो। हर आशिक़ फरहाद बराबरि कोन्हे, पर मजनू ज़रूर आहे। जॾहिं इंसान वटि इश्क अचे थो त उन वक़्तु हिजाब खे चवे थो महिरबानी करे मुंहिंजे लाइ जॻह ख़ाली कर। जलाल चांडे सां बि ईअं ई थियो। इश्क तां दर्ज़ खे दुकान खे कुर्बान करे चपड़ी ऐं यकतारे सां दोस्ती रखियाई। फनकार अलीगुल महर खां बाक़ाइदा राग जी सिख्या वरिताई। इब्तिदा में पंहिंजे उस्ताद सां गॾु ॻाईंदो हो। उन जे वफ़ात खां पोइ हुन पंहिंजो अलॻि सुंग तयारु कयो ऐं पीरनि फ़क़ीरनि जे मेलनि मलाखड़नि ते ॻाइण लॻो। जलाल चांडे जो वाल साहब हाजी माण्हू हो ऐं राग जे ख़िलाफ़ हूंदो हुयो। खेसि मनव कंदो हो ऐं जलाल पंहिंजे पीउ खां चोरीअ ॻाईंदो हुयो। हिकड़ ॻोठ भरिसां हिकु मेले ते ॻाए मोटियो। वापसि